आज बरोज इतवार शेर नवाबशाह के लतीफ पार्क सकरन रोड पर हिंदू पंचायत की जानिब से गुरबा मसाकीन के लिए लंगर आम। ये लंगर हिंदू पंचायत की जानिब से छठा लंगर था जो कि हर इतवार को मुसलसल जारी है। इस लंगर आम में बिला रंगो नस्ल गुरबा को दोपहर 12 बजे से 2 बजे तक खाना खिलाया जाता है। इस लंगर आम में HRJDO की टीम की शिरकत और मौके पर मौजूद हिंदू पंचायत नवाबशाह के सदर डॉक्टर राजकुमार और डॉक्टर BM तनवानी और दीगर अहदेदारान से मुलाकात। पहिरियों त मां HRJDO जो वॾो थोराइतो आहियां जो हर भेरे जॾहिं बि लंगर थींदो आहे त असांजी हाज़ुरी वरदानी बिना पुछे बिना चवण जे हे जेको भंडारो आहे या लंगर आहे इहो छहों लंगर आहे अॼु, यानी अब छहों लंगर आहे। हर दफ़े अलॻि अलॻि सब्ज़ी थींदी आहे ऐं 1000 खां 1200 माण्हू मानी खाई वेंदा आहिनि। ऐं असांजी जेका टीम आहे संजय कुमार आहे, पपन दास आहे, साईं सोनी आहे, साईं कांतेश साहिबु आहे, साईं राजकुमार आहे, राजेश आहे ऐं मेन जेको आहे BM तनवानी आहे उहो, ऐं साईं असांजो बाबू साईं आहे मंदर वारो। इहे असांखां अॻु में पहुची वेंदा आहिनि। मां त देरि सां पहुचंदो आहियां, इहे अॻु में पहुची वेंदा आहिनि ऐं सॼी राति इन खे मसइले खे हल कंदा आहिनि। टीम ने हिंदू पंचायत के इस काम को सराहा। इस मौके पर डॉक्टर राजकुमार ने HRJDO के सूबाई सदर महमूद मुगल को बताया कि हिंदू पंचायत नवाबशाह में मुस्तकबिल में इसी पार्क में फ्री मेडिकल कैंप का इनेकाद करेगी और मरीजों को मुफ्त अदवायात फराहम करेगी। इस लंगर के मौके पर शहर के मशहूर चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर अयूब चांडियो साहब भी विजिट पर आए और सारे इंतजाम पर इत्मीनान का इजहार किया।